यानी कायमा जे इंसाफ ॾियण लाइ गॾु थिया आहियूं। मुंहिंजे भाउ वग़ैरह नारा आया पे त पंजाब की बेटी सरहद की बेटी अगर पंजाब की बेटी हुजे हा। मुंहिंजे भेण वग़ैरह हिकिड़ो इंडिया जो मिसाल ॾिनो, लेकिन उन वॾूर वञण जी ज़रूरत कान्हे। कसूर में जेको वाक़ियो थियो उन जो जेको फ़ैसिलो आयो आहे उन ते जेका कार्रवाई थी आहे हिन मुल्क जी तारीख़ में अहिड़ी कार्रवाई कान थी आहे। सॼे कसूर जे माण्हुनि ते हिननि झले ॿधी उन्हनि जा DNA टेस्ट कया ऐं कार्रवाइयूं कयूं आहिनि। हीअ न्याणी सिंध जी आहे, इन करे कसूर में वाक़ियो थियो सॼी सिंध उन्हनि सां गॾु हुई। पर अॼु जॾहिं असांजी न्याणी सां वाक़ियो थियो आहे त कराची जे अंदरि बि निज जेके असीं हुनजा वार कयूं कोई एहतजाज में शामिल आहियूं, को बि धारियो इन एहतजाज में असां सां गॾु कोन थियो आहे। हिन मां इहो साबित थिए थो त हिन मुल्क जे अंदरि असां लाइ कानून बि अलॻि आहे, असां लाइ इंसाफ़ बि अलॻि आहे ऐं हर तरीक़ा। तव्हांखे यादि हूंदो त कुझु हफ़्ता पहिरीं अवामी आवाज़ अख़बार में हिकु चीफ जस्टिस जी जेका हेडलाइन त कोयटा जे अंदरि माण्हू कमु नौकरियुनि जे लाइ छो था अचनि, उहे वञी पंहिंजे सूबनि में बाबा इहो असांखे कानून क़बूल आहे, इहो कानून सिंध लाइ छो नथा क़ाइमु कयो जिते इंटरनेशनल यतीम खानो तव्हां बनायो आहे। तंहिं करे चीफ जस्टिस साहिबु जेको आहे भले मूंखे ॿधो, मां खुलो ॻाल्हाईंदोसां, उहो बि मिठी कॉलेज जे था उन जॾहिं ज़ैनब जे लाइ सॼी दुनिया हिकु करे छॾी, माण्हू ॿधई, केॾे बि हाई लेवल जा माण्हू उन्हनि खे गिरफ़्तार कयो, पर हीअ मासूम न्याणी हिन खां अॻु पंहिंजा ख़ासि वारो वाक़ियो थियो उन में बि असां सां निंड काई थी ऐं ॿिया कई वाक़िया थियनि था। पर दिल्ली जी हुकूमत जे तव्हां मुतालबो कयो था उहा त ॿ खां ॿेर घुरो था। हुननि खे को करप्शन जो कमु ॾियो, हुननि खे को कंहिंखे फ्रॉड जो कमु ॾियो, सिंध जो कमु, सिंध जी तामीर जो कमु, सिंध जे माण्हुनि जी वापसी जो कमु मुल्क जी खां करे कोन थींदो। आख़िर में मां सभिनी दोस्तनि खे चवां थो त तव्हांखे जस्ट हीअं गॾिजी एहतजाज कंदासीं जॾहिं हिकु हूंदासीं। असांजे ॿारनि सां उमेद रखणी न खपे, पाण सिंधी आहियूं, सिंध जे लाइ पाण मरंदासीं विढ़ंदासीं, लेकिन हिननि खे कोन छॾींदासीं। आख़िर में मां इहो सम्झो त दुश्मन चाहे केॾो बि सिंध जो लाहे न सघंदो, नक्शो सिंध जो किरंदो रहंदो, रत असांजो चवंदो रहंदो।